अस्सलाम वालेकुम यस एंड डियर थर्बर थाट्स में खुश आमदीद। दोस्तों अॼु जो लफ़्ज़ आहे हूसण। इहो मसदर आहे तकण जी माना आहे या इनखे चइजे न सहण, बदनिगाह सां ॾिसणु, हसद करणु, सड़णु, खामणु, पचणु, हूसियो, हूसींदो, हूसियल। ऐं इन जो जेको अॼु जो पहाको आहे इहो आहे त थोरे मां थोरो, घणे मां घणो। ॾियणु चङो आहे, हैसियत आहे थोरे मां थोरो ऐं घणे मां घणो। दोस्तो ॾियणु कमु जेको आहे न उहो सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿियो हिकिड़ो चवंदा आहिनि ॿियो पहाको आहे त हिकिड़ो त उअं आम तौर ते मज़ाक में चवंदा आहिनि ॾिनो पुटु छुटे जो, ऐं इहो त माना हिकिड़ो नेगेटिवली इस्तेमालु थींदो आहे त करप्शन जे हवाले सां ॾिनो पुटु छुटे जो। पर ॿियो हिकिड़ो सुठो आहे पॉज़िटिवली इस्तेमालु थिए थो त उहो आहे त ॾिनो बनू आहे। माना इहो हिकिड़ो थोरो रिलीजियस टाइप ते आहे पर इहो हक़ीक़त बि आहे त ॾिनो बनू आहे। माना हिकिड़ो माण्हू ॾींदो पियो रब जे नाले ते, रब पाक जे नाले ते माण्हू हिकिड़ो जेका बि आमदनी थिए थी उनजो हिसो कुझु जेको आहे उहो जीअं ज़कात आहे त इन हवाले सां जेको ॾींदो पियो त उहो बहितरीनु ॻाल्हि आहे त ॾियण सां जेको आहे उहो बरक़त ईंदी पई। हैसियत आहे ॾियण जी। मिसाल तौरु जेकॾहिं घणी आमदनी अचे थी त घणो ॾिजे, थोरी अचे थी थोरो ॾिजे। त हैसियत आहे जेको आहे उहो थोरे मां थोरो ऐं घणे मां घणो ॾियणु ज़रूरी आहे। त थोरे मां थोरो, घणे मां घणो इहो आहे पहाको। त ॾिनो जेको आहे उहो बनू हूंदो आहे ऐं न ॾियण सां जेको छा आहे बरक़त न हूंदी। मतिलबु माण्हू जेकॾहिं रब पाक अलाह ताला जी वाट में या उन जे नाले ते न ॾींदो न त उहो भोॻींदो पियो। माना इनडायरेक्टली उहो निकिरी वेंदा आहिनि बीमारी या एक्सीडेंट जे मसइले में, या माना पाण खे ख़बर न पवंदी आहे त इहो यार पाण खां वठे पियो पैसा, छो त पाण ख़ुदि कोन था ॾियूं ज़ोरी पियो वठे। पर जेकॾहिं पाण ख़ुशी सां ॾींदासीं त पोइ इहो जेको आहे न इहो बरक़त हूंदी। इहे शयूं जेके आहिनि इनडायरेक्टली उहो न वठंदो ऐं ख़ुशी सां ॾियणु इहो भली ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं माण्हू आमदनी मां ॾींदो पियो त पोइ उन में बरक़त हूंदी ऐं जेको चइजे न छित कुताई या पट न हूंदी। माना यार पैसा हेतिरी आमदनी आहे बचनि कोन था, अञा हीअ शइ रही पई आहे, हू रही पई आहे। इहो ॾियण खां बाद में जेकॾहिं हर आमदनी मां ॾींदो पियो त उन में इहा शइ ऑटोमेटिकली यार मथियूं जेको आहे पाण वारो रब पाक उहो ऑटोमेटिकली उन शइ खे ख़तमु करे छॾींदो। अगरि तव्हांजे स्टार्ट न कयो आहे त पोइ इहो करे ॾिसो। इहो हिकिड़ो माना पाणे तव्हांखे कुझु वक़्त खां पोइ ऑटोमेटिकली तव्हांखे ख़बर पइजी वेंदी उनजो माना जेको आहे न उहो फल मिलंदो। अगरि तव्हां सां ईअं आहे तव्हांजी आमदनी नथी बचे, माना हिकिड़ो त ज़रूरु महांगाई आहे पर उहो पटां हुजे त बाबा हाणे हीअ हितां शइ आई आहे, हितां पैसा हितां आया आहिनि, हेॾां विया हलिया बचनि कोन था, हीअ कोन थो थिए, हू कोन थो थिए। माना हिकिड़ो सादे लफ़्ज़नि में चइजे रड़ बंदि न थिए त पोइ तव्हां ॾेई ॾिसो। पोइ कुझु टाइम खां पोइ ॿिनि महीननि खां पोइ तव्हांखे ऑटोमेटिक उहा शइ फील थींदी त यार वाक़ई हाणे जेको आहे उहो हिकिड़ी बरक़त ऐं सुकून प्रोग्राम आहे। सो दोस्तो हाणे वरी नए पहाके में ई नए जेको आहे उहो लफ़्ज़ में मिलंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, महिरबानी।